अस्सलाम वालेकुम नाज़रीन। किंजर टीवी सां गॾु आऊं तव्हांजो होस्ट ऐं दोस्त असलम आज़ाद सलाम अर्ज़ आहे। दोस्तो, हिन वक़्तु जेको पाकिस्तान में ऐं ॿियनि मुल्कनि में मौसमी तब्दीलियूं थियूं थियनि, जंहिंजे करे मुल्क ते तमामु घणा सैलाब जा असर आहिनि ऐं इहो तमामु मौज़ू जेको आहे सो ज़ेर बहस आहे। इन हवाले सां अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे किंजर टीवी जे इंजीनियर रज़ा अली संजराणी, जेको तमामु नौजवान बासलाहियत ऐं उनखां अलावा पाण राइटर आहिनि ऐं उन क्लाइमेट चेंज जे हवाले सां ऐं ॿियनि काफ़ियुनि शयुनि ते उहे लिखंदा रहनि था। पाण राइटर पिया आहिनि ऐं उन्हनि जी जेका आहे सो इन ते रिसर्च वग़ैरह बि थियल आहे। सो इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहिनि इंजीनियर रज़ा अली संजराणी। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सभ खां पहिरीं त किंजर टीवीअ जे हिन प्लेटफॉर्म ते आऊं असलम आज़ाद जो तमामु घणो थोराइता आहियां, जिन अहिड़े चैलेंजिंग मौज़ूअ ते जेको अॼु जी दुनिया जो हिकिड़ो अॼु जी सदीअ जो हिकु अहम मौज़ू आहे, उनखे ज़ेर बेस आणण जे लाइ जेको आहे सो हिते खणी आया आहिनि ऐं उन जो इंतिहाई थोराइतो आहियां। इन हवाले सां जेको आहे सो सभ खां पहिरीं त जेको इन मौसमियाती तब्दीलियुनि जे करे ये जेको पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि में जेको इहो सैलाब वारो जेको मौज़ू आहे उहो ज़ेर बहस आहे। इन हवाले सां तव्हां हिनखे छा था ॾिसो, कीअं पंहिंजे लफ़्ज़नि में हिनखे डिफाइन कंदो? सभ खां पहिरीं त असांखे पंहिंजे क्लाइमेट खे सम्झणो पवंदो। जी जी बिल्कुलु। गुज़िरियल जेको आहे सो ॾहाकनि खां क्लाइमेट में जेको मुमकिन आहे तब्दीलीअ जे करे असांखे इहे समूरा जेके असरात आहिनि उहे फेस करणा पइजी विया जी आहिनि। जी ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त पूरी दुनिया में चैलेंजिंग ऐं इंतिहाई ज़ेर बेस मौज़ूआत में क्लाइमेट चेंज मौसमियाती तब्दीलियूं बि हिकु आहिनि। जी जी असां इन्हनि समूरनि चीज़नि खे जेको फेस कयूं पिया, उनजो पोयां कारण कहिड़ो आहे? जी जी कारण इहो आहे जो असां जेको मुकमल तौर ते एंटी नेचर थी विया आहियूं। जी जी असां जेको कुझु करे रहिया आहियूं उहो गैर फिक्री अमल जे ज़मरे में अचे थो। ऐं बिल्कुलु। इहो ई कारण आहे जो असां नेचर जे एडवर्स इफेक्ट खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जी जी जेकॾहिं ॾिठो वञे त इंडस्ट्रियल इनकलाब खां वठी अॼु जे हिन दौर ताईं सरासरी जेका गर्मी पद में वाधाई आहे जी उहा 1.2 या 1.5 खां 5 ताईं जेको आहे सो इहा वाधाई आहे, उनजो एतिरो असरु आहे। जी ऐं इन जे करे जेको आहे सो किथे सोकड़े वारी सूरत हाल आहे, जी जी किथे माना आबी बहिरान आहे, त किथे ॿोॾि वारी सूरत हाल आहे। जी जी इन जे करे जेको आहे सो इहो असां ग्लेशियर्स जेके मेल्ट थी रहिया आहिनि वक़्तनि ब वक़्तनि। जी ऐं तव्हांखे फ़क़ति पाकिस्तान ऐं इंडिया जे ग्लेशियर्स खे हाईलाइट करे ॿुधायां त तक़रीबन हींअर ताईं 13,000 पाकिस्तान जा जेके ग्लेशियर्स आहिनि उहे जी जी मेल्ट थी चुका आहिनि ऐं 17,000 जेके ग्लेशियर्स इंडिया जा मेल्ट थी चुका आहिनि। जी ऐं उहे ग्लेशियर्स तेज़ीअ सां मेल्ट डाउन थी करे हिकिड़ो रन ऑफ जेको रिवर रन ऑफ खे जनरेट पिया कनि। जी ऐं उनखां अलावा मौसमियाती तब्दीली जे करे हैवी रेनफॉल पिणु इन जो अहम कारण आहिनि। सही। हाणे असां अचूं था त असां ॿुॾूं छो पिया? जी असां ॿुॾूं पिया मिसमैनेजमेंट जे करे। मिसमैनेजमेंट बिल्कुलु। पहिरीं ॻाल्हि त असांखे जेतिरो थी सघे त नेचर ऐं इको फ्रेंडली थियणु घुरिजे। जी उहे जेके समूरा अमल जेके असां इंसानी हैबिटेट में अचनि था, जी जेके असां मिसालनि तौरु वण कटे छॾिया, इंडस्ट्रियल रिवोल्यूशन में असां सनतकारीअ जे हवाले सां इलाही अॻिते निकिरी वियासीं। जी ग्रीन हाउस गैस इमिशन जे करे जेको आहे सो असां माहौल जो जेको स्टेबिलिटी आहे जी जी उनखे बरक़रार कोन रखे सघियासीं। सही त असांखे इन्हनि चैलेंजिस खे साम्हूं मुंहुं ॾियणो पइजी वियो। सही। हाणे उहे चीज़ूं थी त रहियूं आहिनि, जी पर उहे छो असांजा एतिरा जेके दरिया फ्लो आउट कनि पिया, जेके असांखे ॿोड़े रहिया आहिनि। जी हाणे जेकॾहिं मुमकिन आहे पाकिस्तान जी हींअर वारे सैलाब जी सूरत हाल खे जेकॾहिं ॾिसूं हा त उन में चनाब आहे, सतलज ऐं रावी जेके हींअर फ्लडेड रिवर्स में अची रहिया आहिनि। जी जंहिं 1960 में इंडस वाटर ट्रीटी जी ॻाल्हि कयूं त उन में सतलज, रावी ऐं ब्यास अहिड़ा दरिया आहिनि जी जेके पाकिस्तान हिंदुस्तान खे विकिणी ॾेई छॾिया आहिनि। जी ऐं उते पाणी जो छॾणु या पाणी जो रोकणु उहो कानूनी तौरु हिंदुस्तान जे ज़मरे में अचे थो। जी जॾहिं त जेके असांजो उलहंदियूं नदियूं आहिनि, जंहिंमें असां वटि झेलम आहे, इंडस आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो चनाब वग़ैरह आहिनि, इहे पाकिस्तान जे ज़मरे में अचनि थियूं। जी हाणे जेको इहो सैलाब आयो आहे हैवी रेनफॉल्स जे करे, इंडिया ख़ुदि हींअर जेको आहे सो इंतिहाई तविशनाक सैलाब खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बिल्कुलु उन जो कारण इहो आहे त उनजा डैम भरिजी विया आहिनि। सही। डैम भरजण जे करे जेको सो एमरजेंसी
हाँ। स्पिलवेज़ जेको आहे सो उहे खोलिया विया आहिनि। बिल्कुलु उहे इमरजेंसी स्पिलवेज़ खोलण जे करे जेको आहे सो हिकिड़ो सुपर क्रिटिकल फ्लो जेको हाई लेवल में आयो आहे, उहो केतिरनि ई आबादियुनि खे ईअं सम्झो त ॻिड़काए वियो आहे। केतिरा ई माण्हू जेके आहिनि से बेघर थी विया आहिनि, ज़रई ज़मीनूं ॿोॾ में अची वियूं आहिनि, चौपायो माल तबाह थी वियो आहे। हिकिड़ी पसमानदगी वारी सूरत हाल आहे। जी जी पाकिस्तान जे पंजाब सूबे समेत जेको आहे सो हिंदुस्तान में पिणु इहे हालतूं आहिनि। जी जी उनजो अहम जेको कारण इहो आहे त असां जेके पाणीअ जा फितरती लंघ आहिनि, जी पाणीअ जा जेके कुदरती वहिकरा आहिनि, असां उन्हनि खे जबरी रोके छॾियो आहे। जबरी तरीक़े सां रोके जबरी छॾियो। तरीक़े सां रोके छॾियो आहे। उन कुदरती वहिकरनि जे मथां डैम ठाहे छॾिया आहिनि, जेके डैम असांजे जेको आहे सो एवरेज जेको सरासरी सालियाना फ्लो आहे उनखे रोके रहिया आहिनि। जी ऐं जॾहिं असां वटि ज़्यादा बरसातूं अचनि थियूं मानसून में घणो करे, त पोइ मानसून में उहे डैम जेके अॻु में ई भरियल हूंदा आहिनि जी जी उहे ओवरफ्लो कंदा आहिनि, उहे जेको आहिनि से सैलाब जो कारण बणिजंदा आहिनि। जी जी ठीकु आहे, त इन ॻाल्हि खे मद्देनज़र रखंदे जेकॾहिं असां रावी दरिया जी ॻाल्हि कयूं, त रावीअ मुंहिंजे ख़्याल में इहो जेको वहियो आहे इनखे 38 खां 40 साल खां पोइ रावी वहणु शुरू थियो आहे। जी उनखां पोइ रावी हिकिड़ो सीवरेज नाले में कन्वर्ट थी वियो आहे, जी जिते हाउसिंग सोसाइटीज़ बि क़ाइमु थी वियूं आहिनि, जी जी बिल्कुलु जेके हींअर ज़ेर आब आहिनि। सही। त असां कहिड़ी बि रीति जेकॾहिं पाणीअ जा जेके कुदरती लंघ आहिनि उन्हनि खे जबरी तरीक़े सां रोकींदासीं, उते पंहिंजा मफ़ाद इस्तेमालु कंदासीं, ऐं उन सां गॾोगॾु जेके बि ॿियूं इंसानी जेके आदात आहिनि असां फितरत सां ॻंढींदासीं, जी त उन जा नतीजा इहे ई निकिरणा आहिनि जेके अॼु असांजे साम्हूं आहिनि। जी त सैलाब जो अहम कारण मौसमियाती तब्दीली ज़रूरु आहिनि। बिल्कुलु मौसमियाती तब्दीलियुनि सां गॾोगॾु असांजी जेका बेवकूफ़ाणा हिकमत अमलियूं पिणु इन में शुमार आहिनि। जी जी बिल्कुलु उनमें हुकूमतूं ऐं उन सां गॾु आवाम जी जेका कंहिं बि तरीक़े सां मुश्तरका तौरु हिकिड़े हिकमत अमली कंहिं हिकिड़े आइडिया ते गॾु न आहे ऐं पंहिंजी जेका खणी चवां त मन मायल हलाए जी जेको आहे सो दरियाउनि सां हथु छुड़ांद कई आहे, हाँ। ऐं उनजा इहे असांजे साम्हूं कारण आहिनि। जी ऐं इहे जेके वहिकरा आहिनि जेके ॾींहं ब ॾींहं हींअर वधी रहिया आहिनि, जी ऐं हिंदुस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मानसून जा स्पेट्स अञा ताईं मौजूदु आहिनि। बिल्कुलु मुमकिन आहे त इहे अञा बि वेझे जेको आहे सो मुस्तक़बल में वधीक तबाही जो कारण बणिजनि। अच्छा रज़ाली, जेको ही पाणी अप स्ट्रीम थी करे जेको सिंध में अची करे डाउन स्ट्रीम थिए थो, इन हवाले सां तव्हांजो छा चवणु, छा चवंदा? इंतहाई बहितरीनु क्वेश्चन इहो आहे त हमेशह ईअं ई थींदो आहे जो अपर रिपेरियन खां जेको पाणी अचे थो उहो लोअर रिपेरियन जी हिकिड़ी मिल्कियत हूंदी आहे। बिल्कुलु ऐं आलमी माहौलियाती ऐं आलमी आइन जे हवाले सां बि इहो आहे त दरिया जेके आहिनि से जाग्राफीअ जा क़ैदी कोन्हे। जी जी उहे अपर रिपेरियन खां जितां बि वहंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ग्रेविटी फ्लो हूंदो आहे जी जी टूवर्ड्स डाउन स्ट्रीम। जी जी उहे फितरतनि उहे वहंदा आहिनि हेठनि इलाइक़नि जे तरफ़ां। जी त इहो पाणी फितरती लिहाज़ खां सिंध समुंड जेको आहे सो असांजो उनजी मिल्कियत आहे। जी इहो जेको बि दरिया में जेको सैलाबी सूरत हाल आहे हींअर अपर रिपेरियन यानी पंजाब या हिंदुस्तान जी तरफ़ां जेके बि रेला अची रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां आख़िर जेको आहे सो जी पंजनत वठां सिंध में दाख़िलु थियणो आहे। जी सो इन हवाले सां जेकॾहिं हींअर ॾिठो वञे त इन पंजाब जी जेको सैलाबी सूरत हाल आहे त उन में छा सिंध खे ॿोॾ जा ख़तरात आहिनि या न। जी असांखे हर ॾुखी वक़्त जे लाइ त हाज़िर रहणु घुरिजे। जी फ़िलहालु जेके इहे वहिकरा आहिनि आउं सम्झां थो त सिंधूअ जे चेहरे ते हिकिड़ी मुर्क आहिनि। जी जी हिकु उहो दरिया आहे जेको पूरी साल आउं सम्झां थो त साल जे 10 महीननि 9 महीननि में जेको आहे सो सुकल रहे थो। जी जी उहो दरिया जॾहिं तव्हां कोटड़ी बिराज वठां जामशुरे वठां अलमरदर तव्हां ॾिसंदा त तव्हां वारी पई उॾामंदी आहे। जी जी त अहिड़े दरिया में जेकॾहिं वहिकरा बहाल थियनि त इहो सिंधूअ जे चेहरे ते हिकिड़ी मुर्क जो निर्वार थियणु आहे। जी हींअर जेके वहिकरा आहिनि जेके पंजनद ते 6 लख जो वहिकिरो हींअर गुज़री रहियो आहे, हाँ जो मुमकिन आहे त उहो अॻियां हली वधे बि सही, छो जी अॻियां पाणी जा वहिकरा अञा अची बि रहिया आहिनि। जी असां वटि जेके 3 बिराजिस आहिनि सिंध में सिंधू जी दरिया ते, जंहिंमें असां वटि गुडू बिराज आहे जंहिंजी जेका डिज़ाइन डिस्चार्ज कैपेसिटी आहे जी जी उहा आहे 12 लख क्यूसिक। जी असांजो जेको हाइड्रोलिक स्ट्रक्चर आहे उहो 12 लख क्यूसिक ताईं जी जी पाणीअ जो वहिकिरो गुज़ारण जेतिरी सघ रखे थो। जी जॾहिं त हींअर वारो जेको असां वटि जेको वहिकिरो गुडू सां गुज़री रहियो आहे उहो 4,75,000
970 जो क्यूसिक जो वेकिरो गुज़री रहियो आहे, गुज़री रहियो आहे बिल्कुलु। त डिज़ाइन डिस्चार्ज जे हिसाब जे अध खां बि घटि वेकिरो गुज़री रहियो आहे। जी आउं नथो सम्झां त गुडूअ जे जेको हाइड्रोलिक स्ट्रक्चर खे को अहिड़ो इन वेकिरे सां नुक़सानु पइजे। जी ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां सखर जी ॻाल्हि कयूं त असांजो सखर बिराज जंहिंजूं हालतूं तव्हां वेझे माज़ीअ में बि ॾिठियूं हूंदियूं त थोरियूं ख़राबु थी वियूं हुयूं, कुझु जी। दर जेके आहिनि से कोलेप्स थी विया हुआ, कुझु दर बंदि बि थी विया आहिनि। जी उन बावजूद बि डिज़ाइन डिस्चार्ज कैपेसिटी जेका असांजी सखर बिराज जी आहे जी उहा 9 लख क्यूसिक में आहे। जी जॾहिं त हींअर जो जेको रेलो गुज़री रहियो आहे 4,12,733 क्यूसिक जो वेकिरो उतां गुज़री रहियो आहे, जी जेको उनजी डिज़ाइन डिस्चार्ज कैपेसिटीअ खां घटि आहे। घटि आहे बिल्कुलु। जॾहिं त इहो वेकिरो न हाइड्रोलिक स्ट्रक्चर खे नुक़सानु पहुचाए सघे थो, जी न ई को एॾी वॾी कंहिं बोर्ड खे काज़ करे सघे थो। जी ऐं उनखां पोइ असांजो जेको आख़िरी बैराज आहे जेको सिंधु दरिया ते, उहा कोटड़ी बैराज, जी जंहिंजी डिज़ाइन डिस्चार्ज कैपेसिटी असां वटि आहे 8,75,000 क्यूसिक। जी जॾहिं उतां जेको वेकिरो हींअर गुज़री रहियो आहे, जेको असांजो आउटफ्लो आहे 2,54,000 जेको आहे उनजो वेकिरो गुज़री रहियो आहे। जी त इन हवाले सां ईअं ॾिसूं त इहे सभु वेकिरा फिज़िबल आहिनि। जी जेकॾहिं किथे बि बोर्ड जो को काज़ पैदा थिए थो त जी। आउं हुनखे मिसमैनेजमेंट चवंदुसि। जी इन जे करे जो असांखे जेका ईयरली या मंथली जेका मेंटेनेंस हूंदी आहे असांजे हाइड्रोलिक स्ट्रक्चर जी, उहा मेंटेन करणु घुरिजे। जी ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त वेझे माज़ीअ में असां वटि हिकिड़ी तहरीक हली हुई, जी सिंधु दरिया बचायो तहरीक, जी जंहिंमें पूरी सिंध जेका इन महाज़ ते मुश्तरका तौरु गॾु हुई त जी सिंधु दरिया मथां जेके 6 केनाल इलीगल ऐं गैर फितरी जी ऐं इनफिज़िबल जेके केनाल्स ठहिणु वञी रहिया हुआ, उनजे ख़िलाफ़ु पूरी सिंध हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु हुई। एग्ज़ैक्टली बिल्कुलु। त उहो इन जे करे त सिंधु दरिया हिकु सहरा जो पस मंज़र पेश करे रहियो हो। जी ऐं वधीक जेके उन दरिया मां पाणी डाइवर्ट करण सां थी सघे त पूरी सिंध जी जेको आहे सो हिकिड़ो सहरा में कन्वर्ट थी वञे हा। जी पर सिंध इन आबी जहारियत खे, हा इन वाटर पॉलिटिक्स खे जी रेज़िस्ट कयो जी ऐं इन जेको आहे सो मुमकिन आहे जेको ख़तरात हुआ 6 केनालनि जे हवाले सां उनखे रद्द करायो। जी इन जे करे त सिंधुअ जा वहिकरा बहाल थियनि। जी सिंध हसन दर्स पंहिंजी शाइरी में सारी सिंध पिरी पाछो जेको जड़ ते जाॻे थो, वाह माना सिंध जो तेलक पाणीअ सां आहे। जी जेकॾहिं सिंध मां पाणी खे माइनस कयूं त सिंध कोन रहंदी। सिंध माण्हुनि जो जेको जापो आहे उहो पाणी ते आहे। हा, उन हवाले सां सिंधु दरिया न फ़क़ति असांजी आबी हयातियाती पस मंज़र जे लिहाज़ खां अहम आहे, जी जी पर असांजो हिकिड़ो तहज़ीबी विरसो आहे। जी जी सिंधु दरिया जेको तिब्बत चीन जे इलाइक़े खां निकिरे थो, तॾहिं जी। उनजे मथां नालो इंडस रिवर आहे, जी यानी सिंधु दरिया। जी पोइ हू अची छोड़ करे थो जी। असांजी साहेली इलाइक़नि दिल्ली ठटी ऐं सिरावल जे हदनि में, जी तॾहिं उनजे मथां नालो सिंधु आहे। जी। त माना ही अहिड़ो दरिया आहे जेकी असांजी लाइफ लाइन आहे ऐं असांजी हिकिड़ी ब्लड लाइन आहे। जी रत ऐं असांजी रग असांजी ज़िंदगी हिन में समायल आहे। जी त अहिड़े दरिया ते को बि समझूतो बर्दाश्त कोन कयो वेंदो। जी हाणे जेके छोड़ वारो सूबो ऐं छोड़ वारो इलाइक़ो हुअण नाते जी सिंध हमेशह इन जेको आहे सो वेदन खे बर्दाश्त कयो आहे। जी जो अपर रिपेरियन जबरी तौर उनजे मथां आबी जहारियत वारा पंहिंजा इसूल मसलत कया आहिनि। जी कॾहिं डेमन जी सूरत में, जी कॾहिं केनालनि जी सूरत में, जी कॾहिं सिंधु इंडस रिवर सिस्टम जा जेके दरिया आहिनि, जी कॾहिं उहे विकिणी करे, हा उहे नीलाम करे जी सिंधुअ जी जेका सरिश्तो आहे जी उन सां उन्हनि जेको सो जहारियत कई आहे। जी उन बावजूद सिंधु ऐं सिंध जी जेका अवाम आहे जी उन सिंधु दरिया ते को बि समझूतो बर्दाश्त नाहे कयो। जी हाणे अचूं था इंडस रिवर में इहे वहिकरा माहौलियाती लिहाज़ खां केतिरा फ़ाइदेमंद आहिनि। जी जी असां तव्हां सवेरे पहिरीं वारे सवाल में माहौलियात ते ॻाल्हायासीं त असां वटि जेके मुमकिन सैलाब आहिनि या जेके सैलाब हींअर असां उन्हनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, उन्हनि जो अहम कारण क्लाइमेट चेंज आहे, मौसमियाती तब्दीलियूं आहिनि। जी जी उन सां गॾोगॾु बेड गवर्नेंस आहे, मिसमैनेजमेंट आहे। जी इहे सभु जेकॾहिं मिलायूं त पाणीअ जो वहण
जी आउं सम्झां थो त माहौलियात ते हिकिड़ो मस्बत असरु आहे। जी असां इंडस डेल्टा जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं जी त कोटड़ी बैराज खां पोइ जेको डाउन स्ट्रीम आहे जी उनजो जेको बि एरिया आहे उहो इंडस डेल्टा सॾराईंदो आहे। जी दुनिया में 5 नंबर ते इहो वॾो डेल्टा आहे जी जेको तक़रीबन 6 लख हेक्टर्स एराज़ीअ ते जी मुश्तमल हो। जी अलबत्ता हिन जी हींअर जेका एराज़ी आहे उहा रिड्यूस थी चुकी आहे। जी उनजो कारण हिकु इहो बि आहे जो सिंधु दरिया में सालियाना जेका वहिकिरा आहिनि उहे बहाल न थी सघिया। जी जी पाणीअ जे जेको वाटर अकार्ड 1991 जो आहे जी उन में इहो तय शुदा आहे त सिंधु दरिया में जेको आहे सो सालियाना तौर 10 मिलियन एकड़ फीट पाणी छॾणु घुरिजे, जी जी यानी 5000 क्यूसिक पर डे जे हिसाब सां आउटफ्लो इन इंडस डेल्टा जी लाज़मन हुजे। जी पर आबी जहारियत अपर रिपेयरनि जे तरफ़ां हुअण जे करे जी सिंधु दरिया में तक़रीबन जेके साल जा महीना आहिनि उहे पाणीअ जो फ्लो तक़रीबन निगलिजिबल 6 महीना छॾियो वेंदो ऐं 6 महीना जेको हूंदो आहे उहो बंदि कयो तक़रीबन वेंदो आहे। पाणी न हुअण जे बराबरि हूंदो जी आहे। जी इन लिहाज़ खां जेको माहौल ते असरु पियो आहे इंतिहाई बुरो असरु पियो आहे। उनजी डेटा जी मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ जेके WWF जी तव्हां वेबसाइट ते वेंदा उते जी पिणु इन्हनि जी डेटा मौजूदु आहे त केतिरे क़दुरु इंडस डेल्टा खे जी नुक़सानु पिए थो आहे। हा इहा ॻाल्हि पाण तव्हांखे ॿुधाईंदो वञा हा। इंडस डेल्टा जे नुक़सान सां न फ़क़ति सिंध जे साहिली इलाइक़नि खे ई नुक़सानु आहे, जी न फ़क़ति सिंध खे नुक़सानु आहे पर मुल्क जे मजमूई माहौलियाती मंज़रनामे हा। ऐं मुल्क जे मजमूई मुआशी मंज़रनामे ते तमामु घणो मनफ़ी असरु पइजी बि रहियो आहे। अच्छा आउं तव्हांजी ॻाल्हि कटींदुसि त हाणे जेको इहो केनाल जेके गवर्नमेंट जे तरफ़ां जेके कया विया पई केनालनि जो ऐं हिन सैलाब वारे सॼे हिन मामले सां केतिरो कनेक्शन आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो? केनाल ॾिसो त हींअर बि जॾहिं बि ॿोॾि आई पंजाब में त पंजाब गवर्नमेंट ऐं कुझु जेका आवाम जेका टेक्निकल टर्म्स खे जी सम्झी जी कोन सघंदी आहे उन तरफ़ां इहो ई चयो वियो त डैम हुजनि हा जी त शायदि असां बची वञूं हा। जी इहो मुहावरो आम थी वियो। जी जी जॾहिं त सिंध रेज़िस्ट कयो, सिंध एहतिजाज कयो त सिंधु दरिया ते न डैम ठहंदा न जी केनाल ठहंदा। जी हाणे आउं इनखे इन ॻाल्हि खे थोरनि लफ़्ज़नि में कंक्लूड कयां जी त हींअर जेकॾहिं सैलाब जी मौसमियाती हवालनि खां पोइ जेकॾहिं काज़ आहे उहो डैम आहे। सही इंडिया में जेको डैम जा स्पिलवेज़ खोलण जे करे ई पंजाब ॿुॾो आहे। पंजाब ॿुॾो इंडिया ठीक जे ठीक डैमनि जे स्पिलवेज़ खोलण जे करे आहे। ठीक ठीक हा त उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं त इहे डैम जेकॾहिं न हुजनि हा हा इन्हनि में एतिरो जेको लखनि जी अंग अखरनि में क्यूसिक पाणी जमा थिए थो उहो जेकॾहिं मौजूदु न हुजे हा जी जी त शायदि एतिरो वॾो सुपर क्रिटिकल फ्लो जनम न वठे हा न वठे हा ऐं बिल्कुलु हिकिड़े ई धक में केतिरनि ई बस्तियुनि खे हा उजाड़े न हा। सही त इन करे टेक्निकली ऐं माहौलियाती लिहाज़ खां हा डैमनि जो एडवर्स इफेक्ट पवे थो एनवायरमेंट ते। जी जी डैम हर इलाइक़े में तव्हां नंढा नंढा डैम उहे सिंध में ठाहे सघो था। जी जी उन्हनि जे लाइ तव्हां आबी सियासत जे तरफ़ न वञो। जॾहिं आबी पाणीअ ते सियासत कंदा जी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी रेज़िस्ट कंदो जी ऐं रेज़िस्ट कंदो त उनजो नतीजो तबाही आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। जी इन जे करे जीअं त पंजाब में ॿोॾि आई त माण्हुनि चयो त कालाबाग डैम जेकॾहिं हुजे हा त ॿोॾि न शायदि अचे हा। न अचा। जी जी पर आउं ॿुधाईंदो वञा हींअर जेकॾहिं कालाबाग डैम हुजे हा जी त इहा इन ॿोॾि जो हिकिड़ो फुड़ो डैम जंहिं तरीक़े सां असांजी जेका सिंधी क़ौम आहे या जेके असांजे अवाम आहे उहो आरामदाह ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघे। हा बदक़िस्मती सां हींअर जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान जो जेको पॉवर्टी रेट आहे जी उहो लॻभॻि हाणे 50% खे टच करण वारो आहे। जी माना गुरबत जी शरह माना अधु ताईं वञी पहुती आहे। जी जी आबादीअ जो अधु हिसो गुरबत जी लकीर खां बि हेठि गुज़ारे रहियो आहे। बिल्कुलु त अहिड़ी सूरत हाल में जिते माण्हू जेके गुरबत जे इंतिहा ते पहुतल हुजनि उते जेकॾहिं अहिड़ा मंज़र अची वञनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे वधीक परेशानियुनि जो मुंहुं ॾियणो पवे थो। इन में इहो आहे जो माण्हू ईअं चवंदा आहिनि त बाबा हीअ कोई से कुदरती आफ़तूं आहिनि जी पर असांखे थोरो इन जे टेक्निकल पस मंज़र ते ध्यानु ॾियणु घुरिजे हा त बिल्कुलु हिकिड़ो नेचुरल डिज़ास्टर में इहे चीज़ूं अचनि थियूं जी त उन जा कारण उन जी वजह जांचणु घुरिजे त असल वजह छा आहिनि। जी असल वजह
मतिलबु त हाणे असां हथरादी जे करे कंहिं चीज़ सां हथ चुरांद कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा बिगड़ी वेंदी ऐं उहा बिगड़ी वेंदी त उनजो डिज़ास्टर असां बर्दाश्त कोन करे सघंदासीं। त सभ खां पहिरीं गवर्नमेंट जेके हर साल असां थोरी घणी बरसाति पए थी उन में बि ड्रेनेज जेको आहे सो आउटफ्लो करे था वञनि, गटर पलटिजी था वञनि, माना बरसातुनि में बि शेर ॿुॾल हूंदा आहिनि। दरिया जी ॿोॾ खां ऐं जेको आहे सो रिवर फ्लड खां वधीक असां हर साल जेका असां रेनफॉल जेका फ्लड आहे हिनखे मोह ॾींदा आहियूं। तेसि ताईं असांजी जेको मेट्रोपॉलिटन सिटी कराची आहे बदकिस्मती सां हींअर जे जेको आहे सो स्पेल में उहो पिणु ज़ेरे आब हो। मीडिया जे पस मंज़र में कराची हिकिड़ो ज़ेरे आब सिटी तौरु ॾेखारियो वियो। त नाक़स ड्रेनेज सिस्टम जे करे असां इन्हनि चीज़नि खे मोह ॾेई रहिया आहियूं ऐं असां हथरादी जेको आहे सो चीज़नि खे ख़राबु कंदासीं, पोइ हिकिड़ी आवाम खे शो ऑफ कंदासीं बाबा कुदरती आफ़तूं ऐं अज़ाब आहिनि जेके तव्हांखे तबाह पिया कनि। जेकॾहिं असां उन्हनि चीज़नि जी हिकिड़ी सही मेजरमेंट कयूं ऐं उन्हनि जी सही प्लानिंग कयूं, बहितरीन स्ट्रेटेजीस ते कमु कयूं ऐं उन्हनि जी फिज़िबिलिटी स्टडी कयूं। सभ खां पहिरीं मनसूबाबंदी में हूंदी फिज़िबिलिटी स्टडी आहे। असां कंहिं बि मनसूबाबंदी खे जो इनकाद करण खां पहिरीं उनजी फिज़िबिलिटी ॾिसूं, छा उहो मनसूबो माहौलियाती, समाजी, मुआशी ऐं मुआशराती लिहाज़ खां क़ाबिल जेको आहे सो इनकाद आहे या न। इहे चीज़ूं असां कोन कंदा आहियूं। कार्ल मार्क्स जीअं चयो आहे त अमीर माण्हुनि जे लाइ जेके आहिनि से आफ़तूं तजारत जो ज़रियो हूंदियूं आहिनि, ग़रीबनि जे लाइ आफ़तूं हूंदियूं आहिनि। त इन जेके कोट खे आउं थोरो कंक्लूड कयां इन लफ़्ज़नि में, त असां वटि हमेशह जेको सरमाएदार तबिको आहे, जेको एलिट तबिको आहे, उहो इन्हनि सभिनि पस मंज़रनि खे ग़रीब माण्हुनि जे अॻियां पेश कंदो। हीअ तबाही आहे, हीअ आफ़तूं आहिनि जेके असांजे एमालनि जो नतीजो आहिनि ऐं पाण उन आफ़तनि उन डिज़ास्टर खे शो करे ॿाहिरीं फंडिंग कमाईंदो, बिज़नेस कंदा। बिल्कुलु ठीकु आहे। त इन सॼे सिनारियो खे सम्झणो पवंदो। हींअर जेका सैलाब आई आहे पंजाब में बि अवाम इंतिहाई जेको आहे सो ॾुखी सूरत हाल में हींअर बि मौजूदु आहे। उन्हनि जी ज़रई ज़मीनूं जेको आहिनि से तबाह थी वियूं आहिनि। डेटा मूजिबि 60% त माना राइस क्रॉप तबाह थी चुको आहे पंजाब जो, ज़रे घटि 35% असांजो शुगर केन बि तबाह थी वियो आहे पंजाब जो। त ऐं उन सां गॾु चौपायो माल ऐं इलाही सारा मुआशी जेकॾहिं आउं नुक़सानु ॿुधायां इलाही घणो आहे पंजाब जो थी चुको आहे। त उन सॼी चीज़ खे वरी बि स्टेबल थियण जे लाइ थोरो वक़्तु लॻंदो। त सभ खां पहिरीं असां हाणे हुकूमत हर वारे इन इम्तिहान में गुज़रे थी त उन्हनि खे हिकिड़ी प्लानिंग कमेटी जोड़े जेका इन समूरनि मसइलनि खे ॾिसे त किथे का ख़राबी त कोन्हे, त उन्हनि समूरनि चीज़नि खे नज़र में रखी करे हिकिड़ी मुयसर प्लानिंग जी तरफ़ वञे ऐं कुझु बहितरीन मनसूबाबंदी तहत इन्हनि जेके रोज़ जी बुनियाद ते या सालियाना जी बुनियाद ते या कुझु वक़्त जे इंटरवल में जेके पेश ईंदड़ जेके तबाह कयूं आहिनि उन्हनि खां बची सघिजे। हाणे सवेर मूं इंडस डेल्टा जी ॻाल्हि की तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे, इंडस डेल्टा जेको आहे उहो माना $2 बिलियन एनुअली मुल्क खे मुआशी फ़ाइदो ॾिए थो। असां चवंदा त इंडस डेल्टा में पाणी नथा चढ़ूं त फ़क़ति सिंध खे नुक़सानु आहे, पर $2 बिलियन जेकॾहिं एन्युअली मुआशी नुक़सानु पियो थिए त उन में इहो मुल्क जो मजमूई मुआशी नुक़सानु आहे। त हुकूमत खे माण्हुनि खे रिलीफ ॾियणु घुरिजे। इन जेका इहो जेको सैलाब थियो आहे, इन में माण्हू बेघर थी विया आहिनि ऐं उन खां अलावा जेके कुदरती लंघ आहिनि पाणीअ जा उन्हनि खे मॉनिटर करे उते जेका हाउसिंग सोसाइटीज़ आहिनि उते जेका आबादी आहे उन्हनि जी NOCs ख़तमु करे उन्हनि खे उते रहण न ॾे, उन्हनि खे अहिड़ी सेफ जॻह प्रोवाइड करी वञे जिते ड्रेनेज जो सिस्टम बि मुयसरु हुजे, गॾोगॾु पाणीअ जा कुदरती लंघ बि उतां न हुजनि, त आसानीअ सां जेको आहे सो पाणी पंहिंजी मंज़िल तरफ़ लंघी वञे बजाए कंहिं वॾे डिज़ास्टर खे काज़ करणु घुरिजे। डिज़ास्टर मैनेजमेंट जेका अथॉरिटी आहे उनखे पिणु एमरजेंसी सूरत हाल में इंफॉर्मेशन त ॾिए थी, पर जेको आहे सो उनजे गिर्द जेके मसइला आहिनि उनखे वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो पेश करे उनजा हिकिड़ो बाक़ाइदे चार्ट ऑफ प्लानिंग पेश करे ऐं उनजा आख़िरकार सॉल्यूशन जी तरफ़ वञनि। असांखे सस्टेनेबिलिटी जी तरफ़ वञिणो आहे, सस्टेनेबल डेवलपमेंट जी स्ट्रेटेजीज़ जेके आहिनि जेके गोल्स आहिनि उन्हनि ते कमु करणु घुरिजे। जिते क़दुरु डैम जी ॻाल्हि कयूं, बाबा सैलाब अची वियो आहे डैम ठाहियो, हींअर चीन
जेको गुज़िरियल 2025 जे शुरूआती 6 महीननि में सैलाब खे मुंहुं ॾिनो आहे, उन में 98,000 डैम आहिनि चीन जी में। जी 98,000 डैम हुजण जे बावजूदि 23 मिलियन माण्हू ॿोॾि में मुतासिर थिया आहिनि। जी जी 7.5 बिलियन डॉलर मुआशी नुक़सानु चीन जो थियो आहे। जी त असां फ़क़ति आबी सियासत कंदा आहियूं, पंहिंजो सियासी जेको कोरम आहे, सियासी डेकोरम, उनखे जेको आहे सो संवारण जे लाइ जी हर लिहाज़ खां मुआशराती मुआशी नुक़सान जे तरफ़ वञी रहिया आहियूं। जी हिन सूरत हाल में असांखे माण्हुनि खे वधि खां वधि मदद करणु घुरिजे, जेके अफेक्टेड माण्हू जी आहिनि। जी ऐं जेको आहे सो उन जी व्यूवर्स, असां सां गॾु मौजूदु हुया इंजीनियर रज़ा अली संजराणी साहबु, ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजी जेको मिसमैनेजमेंट जे करे जेको असां वटि इहे सैलाब अचनि था ऐं असां वटि तबाहियूं थियनि थियूं। हिकु त असांजी जेका ग़रीब अवाम आहे सिंध जी, उहो अॻे ई परेशान आहे, ऐं उहो बेरोज़गारी, बदअमनी, ऐं उनखां अलावा जेको तालीम जो न हुजणु, फुक़दान, इन्हनि सभई मामला आहिनि। उनखां अलावा जेके इहे कुदरती आफ़तूं अचनि थियूं, उन्हनि खे नज़र में रखंदे हू तमामु वधीक परेशान थी वञनि था। त अॼोको प्रोग्राम जेको हुयो इंजीनियर रज़ा अली सां असांजी तमामु बहितरीनु गुफ़्तगू अथई। उमेदु आहे तव्हां पंहिंजी राय खां आगाह कंदा ऐं पंहिंजे असलम आज़ाद होस्ट इजाज़त। वरी कंहिं नए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।